सिंध हुकूमत ऐं सैफ जी सहकार सां दादू में समाजी तंज़ीम गोरख फाउंडेशन पारां दादू ज़िले में तालीम खां महरूम स्ट्रेट चिल्ड्रन ॿारनि खे नॉन फॉर्मल तालीम ॾियारण लाइ क़ाइमु कयल सेंटर जे शागिर्दनि खे 5 सालनि वारो कोर्स 2.5 सालनि में मुकमल कराइण बाद सर्टिफिकेट ॾियण वारी तक़रीब कोठाई वई। तक़रीब में सैफ जे रीजनल हेड नवाब अली ज़फर, वज़ीर अली बबर, गोरख फाउंडेशन जे CEO अली अकबर पंवर, अब्दुल हमीद शाहानी, सद्दाम हुसैन, उस्ताद बुखारी गवर्नमेंट डिग्री कॉलेज दादू जो प्रिंसिपल प्रोफेसर मोहम्मद इरफान कलोड़ो, CRC अॻवान न्याज़ चांडियो, मोहम्मद वसीम खोखर समेत सेंटर ते पढ़ाईंदड़ टीचर्स ऐं शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते अॻवाननि तक़रीब खे ख़िताब कंदे मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध में 60 लाख ॿार तालीम खां महरूम आहिनि। दादू ज़िले में 1.25 लाख खां वधीक ॿार आउट ऑफ स्कूल आहिनि। सिंध सरकार पारां स्ट्रेट चिल्ड्रन ऐं तालीम खां महरूम ॿारनि खे नॉन फॉर्मल तालीम ॾियारण जी ज़िम्मेवारी सैफ खे ॾिनी, जंहिं बाद दादू ज़िले में गोरख तंज़ीम सां गॾिजी तालीम खां महरूम ॿारनि खे नॉन फॉर्मल तालीम ॾियारण लाइ सेंटर क़ाइमु कया विया। नवाब ज़फर, मां रीजनल हेड आहियां सिंध एजुकेशन फाउंडेशन ऐं हैदराबाद रीजन खे हेड करे रहियो आहियां। अॼु मां हिते मौजूदु आहियां डिस्ट्रिक्ट दादू में जेमखाना में। असांजो पार्टनर गोरख फाउंडेशन कमु करे रहियो आहे असां सां, ऐं अॼु असां हिते मौजूदु आहियूं। असां हिकु अहिड़े प्रोग्राम, हिकिड़े अहिड़े प्रोजेक्ट जी सर्टिफिकेट डिस्ट्रीब्यूशन में, जंहिंजो मक़सदु इहो हुयो त असां सिंध जे उन्हनि ॿारनि खे नॉन फॉर्मल एजुकेशन सिस्टम में खणी अचूं जिन जी उमिरि फॉर्मल स्कूल में वञण खां वॾी थी वई आहे। जीअं त असांखे ख़बर आहे त काफ़ी सारनि ॻोठनि में स्कूल्स जी अणहूंद आहे ऐं एक्सेस जो बि इशू आहे ऐं उनजी फंक्शनलाइज़ेशन जो बि इशू आहे। इन्हनि सभिनी चैलेंजिस खे ॾिसंदे ॿारनि जूं उमिरूं काफ़ी वॾियूं थी वियूं। हिन प्रोजेक्ट जे थ्रू असां सिंध हुकूमत सां गॾिजी उहे पार्टनर्स आइडेंटिफाई कया आहिनि, जंहिंमें हिकिड़ो गोरख फाउंडेशन बि आहे दादू में। असां उहे सेंटर्स इस्टेब्लिश कया ऐं असां उन्हनि बॉइज़ ऐं गर्ल्स खे उन्हनि सेंटर्स में आंदोसीं जिन जी उमिरि फॉर्मल स्कूल, जंहिंखे असां चऊं था त 5 साल जो ॿारु स्कूल में वञी सघे थो, जेकॾहिं उहो ॿारु एडोलेसेंट थी वियो आहे, उनजी उमिरि 10 साल, 11 साल, 16 साल, 17 साल ताईं थी वई आहे, त असां कोशिशि कई आहे त उन लाइ डिफरेंट हिकिड़ो कस्टमाइज़ मटीरियल तयारु करायो आहे त जेकॾहिं हिकिड़ो पैकेज ए में कंहिं एडोलेसेंट खे असां खणी था अचूं त उनखे असां छा छा पढ़ायूं, ऐं वरी जेकॾहिं एडल्ट अचे थो जंहिंजी उमिरि 18 ऐं 35 साल जे विच में थी वई आहे त उनखे आख़िर छा असां पढ़ायूं जेको हू मेन स्ट्रीम में शामिलु थी सघे। मूंखे ॾाढी ख़ुशी महसूसु थी रही आहे हिते हिन सेंटर्स मां जेके असां सर्टिफिकेट ॿारनि खे अॼु ॾिना आहिनि, हिननि मां काफ़ी सारा ॿार तव्हां ॾिसंदो, ऐं मां मीडिया तव्हांजो बि थोराईंदो आहियां त तव्हां असांजे हर कोशिशि ऐं कावश खे निर्वार कंदा आहियो, ऐं तव्हां उन्हनि ॻोठनि में बि वञी ॾिसंदो त जिन ॿारनि सर्टिफिकेट वरिता आहिनि इहे ॿार 6-7 में इनरोल थींदा ऐं हिकिड़े फॉर्मल एजुकेशन जो हिसो बणिबा, ताकी इहे मैट्रिक कनि, इंटर कनि ऐं हिकिड़े फॉर्मल एजुकेशन सिस्टम मां अॻियां वधनि। इन सां गॾोगॾु असां सिंध एजुकेशन फाउंडेशन इहो बि सम्झूं था त असां जेसीं ताईं ॿारनि खे जदीद तालीमी अपॉर्चुनिटीज़ न ॾींदासीं, जंहिंमें टेक्नोलॉजी अची वञे थी, स्किल डेवलपमेंट अची थी वञे, त हाणे जीअं दुनिया ॾाढो तेज़ी सां टेक्नोलॉजी तरफ़ वधी रही आहे, IT तरफ़ वधी रही आहे, त असां बि हिननि लर्नर्स जे लाइ जेको प्लान्स आहिनि पैकेज C ऐं D वारा, उन में हिननि जी कैपेसिटी बिल्डिंग, हिननि जी स्किल डेवलपमेंट, हिननि खे माइक्रो फाइनेंस जे थ्रू कुझु अहिड़ी रक़म ॾियणु ताकी ही कुझु न कुझु प्रैक्टिकली पंहिंजी ज़िंदगियुनि में करे सघनि ऐं पंहिंजी फैमिली कुटुंब खे सपोर्ट करे सघनि, ऐं उन सां गॾोगॾु हिननि जी सर्टिफिकेशन, ताकी असांजे मुआशरे में जीअं हिकिड़े प्राइमरी या मैट्रिक पास कंदड़ ॿार लाइ हिकिड़ो ई ऑप्शन हूंदो आहे फस्ट ईयर करे, पर हीउ जेको यूथ आहे असांजो जंहिंजी उमिरि काफ़ी वधी चुकी आहे, त असां हिननि खे अहिड़ा हुनर ॾियूं जेके ही सोसाइटी में पंहिंजो पाण परफॉर्म कनि ऐं हिकिड़ो असराइतो रोल प्ले कनि। त मां ॾाढी ख़ुशी महसूसु करे रहियो आहियां त गोरख फाउंडेशन जेके ही सेंटर्स खोलिया आहिनि हिननि में जंहिं तरीक़े सां हिननि जे सोशल मोबिलाइज़र्स कम्यूनिटीज़ ऐं पेरेंट्स खे मोटिवेट कयो आहे त बाबा हिननि ॿारनि खां ठीकु आहे हिन जी उमिरि वधी वई आहे, पर सिंध हुकूमत जा अहिड़ा सेंटर्स ज़रूरु आहिनि जिथे उन उमिरि जा ॿार बि अची सिखी सघनि था ऐं पंहिंजी क्वालिफिकेशन्स करे ऐं पोइ कैपेसिटी बिल्डिंग जा ट्रेनिंग्स वठी करे ऐं पंहिंजो पाण खे मञाए सघनि था। त मां हिते दादू जी आवाम खे मुबारकबाद पेश थो कयां, ऐं हीअ जेके 1-2 सेंटर्स जिन जी ॻाल्हि था करियूं, टोटल 6 सेंटर्स असां सक्सेसफुली हलाए रहिया आहियूं, ऐं हिननि जी महिनतुनि ऐं सक्सेसिस खे ॾिसंदे डेफिनेटली सिंध एजुकेशन फाउंडेशन ऐं गवर्नमेंट ऑफ सिंध ज़रूरु इन्हनि सेंटर्स में इज़ाफ़ो कंदी, इन इरादे सां त काफ़ी पॉपुलेशन ॿारनि जो तादाद काफ़ी इन ग्रुप जो आहे जेको शायदि फॉर्मल एजुकेशन में नथो वञी सघे, त इहे ॿार बि सोसाइटी जो हिसो आहिनि, ऐं असां तव्हां सभिनी ते एजुकेशन ते इहा ज़िम्मेदारी आहे थिए थी त इन्हनि लाइ बि कुझु सोचूं ऐं
इंटरवेंशन करियूं। दादू ज़िले में टोटल 6 सेंटर आहिनि, जंहिंमें हर सेंटर ते 200 ॿार असां हिकिड़ो तादादु रखियो ऐं कुल मिलाए करे 600 ॿार असांखां, जंहिंमें कुझु ड्रॉप आउट बि थी विया। इहे ॿार माना वञी मेन स्ट्रीम 6 पास करे सघनि था, या स्किल डेवलपमेंट उन्हनि जो जेको ॿियो कंपोनेंट आहे, या माइक्रो फाइनेंसिंग वग़ैरह उन्हनि खे ॾेई करे असां कोशिशि कयूं था त उन्हनि खे कारआमद ॿारनि खे कजे। नॉन फॉर्मल एजुकेशन जी अवेयरनेस थोड़ी घटि आहे। माण्हू सम्झंदा आहिनि ही बि फॉर्मल सेंटर आहिनि। ही नॉन फॉर्मल एजुकेशन हिकिड़ो नओं तरीक़ो आहे, या नई हिकिड़ो तालीम ॾियण जो तरीक़ो आहे उन्हनि ॿारनि खे जेको 9 साल खां 17 सालनि ताईं स्कूल न वञी सघिया, कंहिं बि वजूहात कान। त सिंध एजुकेशन फाउंडेशन गवर्नमेंट ऑफ सिंध जी पॉलिसी आहे नॉन फॉर्मल एजुकेशन इंट्रोड्यूस कराई आहे, उनखे इम्प्लीमेंट कयूं था थ्रू डिफरेंट ऑर्गेनाइजेशंस। हाणे ॿिया बि सेंटर अचनि पिया था। तव्हांजी टीवी जे तवसो सां असां पैगाम इहो ॾींदासीं त साथी तयारु रहनि, अहिड़ियूं शयूं जेके ॾिसनि पिया था उन्हनि लाइ, त उहे वरी टारगेट पॉपुलेशन कनि जिथे ॿार घणा आहिनि, जेके थोड़ा वॾा आहिनि, ऐं उहे स्पेशली न्याणियूं असां चऊं था गर्ल्स एजुकेशन उहे इंश्योर करायूं, त जीअं असां चाइल्ड लेबर खे ऐं ॿियो अर्ली मैरिजिस खे उनखे बि थोरो डिस्करेज कयूं। ऐं उनखे असां जेको सिंध एजुकेशन फाउंडेशन जे प्लेटफॉर्म तां थ्रू, जीअं गोरख जो अॼु तव्हां प्राइज़ डिस्ट्रीब्यूशन ॾिठो, ईअं ई बस्ती फाउंडेशन आहे ऐं प्लस में ॿियूं MRDF आहे, उहा फाउंडेशन आहे, उन्हनि बि इहे हिकिड़ा प्रोग्राम कया जेके सक्सेसफुली 3 पैकेजिस 3.5 साल ताईं उन्हनि खे एक्सेलरेटेड लर्निंग सेखारी आहे। त इन्हनि जो फ़ाइदो ॿारनि खे इहो थींदो त हू मेन स्ट्रीम एजुकेशन में अची सघनि था, ऐं ॿियो वरी स्किल कंपोनेंट में उनखे लिटरेसी थींदी एटलीस्ट, त हू अंगूठे छाप न हूंदा, हू सिग्नेचर करे सघनि था ऐं अॻिते हली करे पंहिंजे कारोबार खे थोरो वधाए बि सघनि था। सिंध एजुकेशन फाउंडेशन जो इहो ई नारो आहे जिथे अनप्रिविलेजिड या जेको लेस जेको डिज़र्व कम्युनिटीज़ आहिनि उन्हनि खे फ्री में इन्हनि सेंटरनि जे थ्रू पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप में उन्हनि खे असां तालीम ॾियूं, तालीम सां गॾु वरी स्किल बि ॾियूं। दादू ज़िले में जेका आउट ऑफ स्कूल चिल्ड्रेन आहिनि उहे तमामु घणा आहिनि। ख़ासि तौर ते 2010 वारी ॿोॾि खां पोइ जेके ॻोठ तबाह थिया उहे ॿार बची विया आहिनि जेके कची आबादीज़ में आहिनि, जेके रिकगनाइज़ ई कोन्हनि खे। उन्हनि जेकॾहिं आबादीज़ में तव्हां वेंदो तव्हांखे खोड़ सारा अहिड़ा ॿार जेके 10 खां 17 सालनि जे विच में आहिनि उहे तव्हांखे मिलंदा। ख़ासि तौर ते जेके मुख़्तलिफ़ इलाइक़नि में तव्हांखे कमु कंदे मिलंदा, गैरेजनि ते कमु कंदा तव्हां मिलंदा, या वरी अहिड़ा जेके आहिनि ख़ासि तौर ते कैरम बोर्ड आहिनि या मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते हरू भरू पंहिंजो टाइम वेस्ट करे, छो त उन लाइ का बि प्रॉपर गाइडेंस आहे कोन। ऐं फॉर्मल एजुकेशन जी जेका एज आहे, उमिरि आहे, उनखां उहे जेके चढ़ी चुका आहिनि। हाणे उन्हनि जे लाइ स्पेशल प्रोग्राम जेको गवर्नमेंट ऑफ सिंध ऐं सिंध एजुकेशन फाउंडेशन जे ताउन सां जेको शुरू कयो आहे, उन में इहो आहे त उन्हनि ॿारनि खे हिकिड़ो सेकेंड चांस ॾिनो वञे थो पियो। सेकेंड चांस इन हवाले सां ॾिनो वञे थो जीअं उहे ॿार बि हिन मुल्क जो, हिन मुआशिरे जो, हिन सोसाइटी जो जेके आहिनि से काराइतो जेको आहे सो जेके फ़र्द थी सघनि। उन लाइ जेके आहिनि मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जेको फस्ट फेज़ हुयो जेको उन में जेके दादू ज़िले में पूरे में 6 सेंटर खोलिया विया हुआ। ऐं हाणे जेको सेकेंड जेको उनजो फेज़ अचे पियो उन में मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जेके कची आबादीज़ आहिनि, दादू जो ई हुजे, मेहड़ हुजे, कैनशाह हुजे, इवन जेके पूरी सिंध जे अंदरि उन्हनि खे सर्वे कई आहे असां, उन में कुझु आइडेंटिफिकेशन कई आहे त किथे केतिरा वधीक ॿार आहिनि। जिन इलाइक़नि में अहिड़े क़िस्म जा ॿार, इन ग्रुप जा ॿार जेके आहिनि उहे असांखे मिलंदा, उन्हनि जेके इलाइक़नि में असां सेंटर खोलींदासीं। उन्हनि सेंटरनि जे अंदरि जेका फैसिलिटेशन आहे उन में मुख़्तलिफ़ तरीक़नि सां ॿारनि खे पढ़ाईंदा, छाकाणि हिननि ॿारनि जा बिहेवियर कुझु चेंज आहिनि। उन्हनि खे साम्हूं रखंदे करे उन्हनि जे लाइ असां मुख़्तलिफ़ क़िस्म जा प्रोग्राम उन जे अंदरि आहिनि। उन जे अंदरि असां उनखे ऑडियो वीडियो जे ज़रिए ऐं जी टैबलेट जे ज़रिए उनखे सेखारियूं था, पढ़ायूं था। ऐं उन खां पोइ जेके आहिनि से 3 कंपोनेंट आहिनि जिन ॾे असां वञूं पिया। हिकिड़ो त उनखे स्किल ट्रेनिंग ॾियूं जीअं असांजो ॿारु थोरो पढ़ी बि सघे, पढ़ण खां पोइ वरी हू जेके आहिनि कुझु न कुझु सुठे नमूने सां जेको कमु करे सघे। सेकेंड इहो आहे त असां उनखे जेके मेन स्ट्रीम में वठी पिया वञूं, यानी 6 में दाख़िला वठी ॾियूं पिया। ऐं उन खां पोइ असांजो बोर्ड ताईं उन्हनि जो असांजी ॻाल्हियूं ॿोलियूं थी चुकियूं आहिनि, सिंध एजुकेशन फाउंडेशन एफर्ट्स वरिता आहिनि, त उन्हनि खे 9 ॾहें ताईं बि असां उनखे वठी हलंदासीं। उन खां अलावा टियों जेको कंपोनेंट आहे उहो आहे स्मॉल बिज़नेस जे हवाले सां, उन्हनि में बि इंगेज कंदासीं उन्हनि ॿारनि खे। इनखे असां चऊं था त पोस्ट ग्रेजुएशन सपोर्ट। इन पोस्ट ग्रेजुएशन सपोर्ट में असां उन्हनि ॿारनि खे नंढा नंढा लोन जेके बग़ैर कंहिं उनजे हूंदा इंट्रस्ट हूंदा उहे ॾींदासीं। उन्हनि खां अलावा उनखे स्किल्स ॾेई उनखे नंढा नंढा रोज़गार या कारोबार कराईंदासीं, जीअं उहे ॿार असांजे सोसाइटी जो हिकिड़ो कारआमद फ़र्द थी सघनि ऐं उहे बि पंहिंजो कंट्रीब्यूट कनि। साईं सेफ सिंध गवर्नमेंट ऐं गोरख फाउंडेशन जे कोलाबोरेशन सां स्टील चिल्ड्रेन खे जेकी नॉन फॉर्मल एजुकेशन आहे जंहिंखे इक्वल कयो आहे 5 दर्जे सां,
यकीनन हिकिड़ो बहितरीनु अमल आहे, छो त सिंध जे अंदरि जेतिरा ॿार अवां जे सिस्टम जे अंदरि एजुकेशन में मौजूदु आहिनि उन खां टे ते अवां जा ॿार स्ट्रीट में मौजूदु आहिनि, जंहिंजे लाइ सिंध हुकूमत वटि को बि बहितर प्रोग्राम न हुयो। पर हींअर जीअं त सेफ जे ताउन सां जेको ॿारनि जे पढ़ाई वारो अमल करायो वियो आहे उहो यकीन आउं बहितर सम्झां थो। हिकु त ॿार जी उन में कैरियर काउंसलिंग थिए थी, ॿार खे लिखणु पढ़णु ऐं सम्झण जी हिकिड़ी आदत पवे थी। न सिर्फ़ु इहा पर टेक्निकल हैंड जे हवाले सां जेके शयूं उनखे फ्यूचर में अॻिते कमु ईंदियूं उहे बि उनखे फ़ाइदेमंद ईंदियूं। सिंध जे अंदरि मैक्ज़िमम ॿार उहे ई जेको आहे सो स्ट्रीट में मौजूदु आहिनि जिन सां इकोनॉमिकल इशूज़ रहनि था, जिन जे वालदेन सां इकोनॉमिकल इशूज़ रहनि था या जेके आर्फिन आहिनि। त यकीनन ही हिकिड़ो बहितरीनु क़दम आहे, भली शुरूआत ई आहे पर हिकिड़ो बहितरीनु क़दम आहे। असीं सम्झूं था त इन क़दम सां अगरि सिंध जे अंदरि अहिड़े क़िस्म जा इदारा जुड़नि था जेके स्ट्रीट चाइल्ड ते कमु कनि था ऐं उन जी बुनियादी तालीम ते तवजह ॾियनि था त इहो हिकिड़ो इफेक्ट पवंदो फ्यूचर में पवंदो ऐं उन हज़ारे बल्कि लखे ॿार जिन खे असीं सम्झूं था पूरे पाकिस्तान जे अंदरि जेकॾहिं उहे ॿार जेके स्ट्रीट में रहनि था उन जी पढ़ाई जेकॾहिं उहो तव्हां नॉन फॉर्मल एजुकेशन रखो था त कम अज़ कम ॿार जी अंडरस्टैंडिंग बहितर थींदी पंहिंजे फ्यूचर जे लाइ। त यकीनन हिकिड़ो बहितरीनु इक़दाम आहे गोरख फाउंडेशन सेफ ऐं सिंध हुकूमत जे कोलाबोरेशन जो। सही मां सम्झां थो त जेको सेफ वारनि जो ही प्रोजेक्ट गोरख डेवलपमेंट ऑर्गेनाइजेशन जेको कयो आहे तमामु बहितरीनु नमूने सां जेको सो कयो आहे त अहिड़ा ॿार जेके तइलीम हासिलु करे न सघिया आहिनि, जीअं पुराणे दौर में हूंदो तइलीम बालगा हूंदो हो, उहे तइलीम बालगा में जॾहिं गवर्नमेंट शुरू कयो त उहे त बालिग जेके आहिनि तइलीम हासिलु करे पंहिंजी ज़िंदगी जो कारोबार हलाइण में पंहिंजो बहितरीनु किरदारु अदा करे सघिया। अहिड़े नमूने सां जेके ही ॿार आहिनि स्कूलनि खां सिल्प आहिनि या स्टील चिल्ड्रेन आहिनि उहो पंहिंजो ई तइलीम हासिलु करे ऐं लिखणु पढ़ण में थोरो अॻभरा थींदा, पंहिंजी ज़िंदगी जो कारोबार हलाइण में भरपूर जेको सो किरदारु अदा कंदा। मां जस्तो ॾियां गोरख ऑर्गेनाइजेशन खे जिन ही बहितरीनु किरदारु अदा कयो। इशरत सनाउल्ला पावर इंचार्ज ऑफ सेंटर LTP सेंटर जो ही गोरख फाउंडेशन ही जेको वॾो चैलेंज हो जॾहिं 2017 में ही स्टार्ट थियो गोरख फाउंडेशन खे ही प्रोजेक्ट मिलियो त मां शुरू में ई मतिलबु हिन में आयमि। तॾहिं पोइ जेको आहे सो असांखे पहिरीं चैलेंजिस आया, सभु केरु चवनि पिया जेको आहे सो नओं जेको आहे सो गैर रस्मी तालीम आहे, इन में जेके ॿार आहिनि कुझु त वर्क वीचारा कनि पिया हार्ड वर्क, कुझु पाठा मेड़ींदा हुआ, कुझु वरी जेके सो पोरियो कंदा हुआ डिफरेंट स्कूल हिन में होटलनि ते डिफरेंट जॻहनि ते। त असां उन्हनि जे वालदेन सां डोर टू डोर मां ऐं मुंहिंजो टीचर्स असां जेको आहे सो वञी उन्हनि खे मोबिलाइज़ कयोसीं त अचो ही हिकु इन्हनि ॿारनि जे लाइ इदारो खुलियो आहे जेको तव्हांखे मतिलबु तालीम सां गॾु तव्हां भले पंहिंजो पोरियो बि जेकॾहिं लाज़मी आहे ज़रूरी आहे, जेकॾहिं उहे न पिया कनि त उनजा घर न पिया हलनि, पर जेकॾहिं एजुकेशन न आहे त को बि ॿार अॻिते नथो वधी सघे। एजुकेशन इल्मु जेका आहे वॾी ताक़त आहे। उनखे अलावा जेकॾहिं असां को बि दुकानु खोलियो था या को बि कारोबार कयो था उनजे लाइ तव्हांखे लिखणु पढ़ण जी तमामु घणी ज़रूरत आहे। भली तव्हां बिस्मिल्लाह कयो 1000 रुपए खां, पर उन जी बि तव्हां हिसाब किताब रखंदो ऐं हिसाब किताब रखण लाइ एजुकेशन तमामु ज़रूरी आहे। असांखे चैलेंजिस शुरू में त तमामु घणा आया पर जॾहिं असां हीअ 2.5 सालनि खां पोइ हीअ असां सर्टिफिकेट ॾिनोसीं, इहे असांजो अचीवमेंट्स ॾिठियूं माण्हुनि अल्हम्दुलिल्लाह। हाणे असांजो न्यू सेक्शन शुरू पियो थिए त उन में जेके ॿार आया आहिनि त ॿिया जेके माण्हू आहिनि उहे बि चवनि था त असांजे ॿार खे हिते तव्हां जेको आहे सो एडमिशन ॾियो। जेके हिते असां उन्हनि खां पुछूं था या असांजे सेफ जी सिंध एजुकेशन फाउंडेशन जी टीम अचे थी, उहा पुछे थी त बाबा तव्हां सभु स्कूल चढ़े त LTP सेंटर ते छो था जेको आहे सो दाख़िला वठणु चाहियो। उन्हनि जो चवणु ॿारनि जो इहो आहे, उन्हनि जे वालदेन जो त हिते जेका एजुकेशन ॾिनी थी वञे तमामु बहितरीनु आहे ऐं इहो असांजो फ़र्ज़ु बि आहे ऐं असां तमामु घणा थोराइता आहियूं सिंध एजुकेशन फाउंडेशन जा ऐं सिंध गवर्नमेंट जा, जीअं असांखे मतिलबु एॾी सुठी जेका असां ख़िदमत करण जो मौक़ो ॾिनो। हूअं त मां काफ़ी जॻहनि ते काफ़ी हंधनि मां कमु कयो काफ़ी प्रोजेक्ट्स में, पर हीअ जेको डिफरेंट प्रोजेक्ट मूंखे मिलियो अल्हम्दुलिल्लाह 2017 खां अॼु ताईं मां हुन में कंटिन्यू कयां पई, छो त हीअ जेको आहे सो पैगम्बरी पेशो बि आहे ऐं मूंखे जेको आहे सो न फ़ख्रु बि आहे त मुंहिंजा जेके स्टूडेंट्स आहिनि अॼु कंहिं मक़ाम ते आहिनि ऐं हीअ सर्टिफिकेट वठी अॻिते वरी पढ़ंदा ऐं जेको आहे सो न असांजी कोशिशि रहंदी त जीअं असांजो पढ़ियल लिखियल ऐं सुठो मुआशिरो थिए। जॾहिं हुन मौक़े ते पहिरें ॿिए ऐं टीं पोज़ीशन माणींदड़ शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि खे ट्रॉफी ऐं सर्टिफिकेट ॾिना विया। तालीम ॾींदड़ टीचर्स खे पिणु मञता अवार्ड ॾिना विया। शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि पारां तालीम अहम ज़रूरत बाबति तक़रीरूं ऐं टेबलोस पेश कया विया।
अता है, हाथों में जो कलम है उस्ताद की अता है, जो फख्र ताज़ा दम है उस्ताद की अता है, जो कुछ किया रकम है उस्ताद की अता है। आचर खान नाल ते खता है वा पूछा है वो खता के मोकला मुसो को तो माइट इते साइन कर हां पढ़े लिखे कौन है हां अंगूठे छापा सही है मामा तो वो पढ़ी ते पुसन का नहीं पढ़ा मुझे पुत्र बनी के असम पढ़े लिखे के कोने मुझे तो माजा पढ़ावानो है। अॻवाननि मुतालबो कंदे चयो त दादू ज़िले में तालीम खां महरूम स्ट्रेट चिल्ड्रन लाइ वधीक सेंटर क़ाइमु कया वञनि त जीअं उहे ॿार बि तालीम हासिल करे क़ौम ऐं मुल्क जी ख़िदमत करे सघनि। कैमरामैन टीम सां गॾु राजा अल्ताफ़ अब्बासी, दादू इशू।